बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी जेको आहे फेल के किस्मन के बारे में पढ़ंदासूं। इनका आगे में असी जेको आहे फेल की डेफिनेशन पढ़ी, उनका बाद में जेको आहे असां फेल के सुञाणण जो अंग्रेजी में कुछ निशानियूं हुयूं उहे सिखियासीं ऐं उनका बाद में सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट पढ़ियासीं ऐं अॼु जेको आहे असीं पंहिंजे लेक्चर में जेको आहे फेल के किस्मन के बारे में पढ़ूं था। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां सब खां पहिरियों लिखियो आहे काइंड ऑफ वर्ब ऐं उनका बाद में असां सब खां पहिरियों लिखियो आहे इंट्रांजिटिव वर्ब जंहिंखे असां सिंधी में फेल लाज़मी चवंदा आहियूं ऐं उनका बाद में ट्रांजिटिव वर्ब फेल मुतअद्दी ऐं उनका बाद में एक्सिलरी वर्ब जंहिंखे फेल मुआविन ऐं अंग्रेजी में ॿिए नाले हेल्पिंग वर्ब सां बि इनखे जेको आहे सुञातो वञे थो पियो। हाणे सब खां पहिरियों असां इंट्रांजिटिव वर्ब खे ॾिसूं था त इंट्रांजिटिव वर्ब अहिड़ो वर्ब आहे जेको पंहिंजे फाइल सां जेको आहे लाज़िम हूंदो आहे, उन सां चिंबड़ियल हूंदो आहे। उन जो जेको एक्शन आहे उहो सिर्फ़ जेको आहे फाइल ताईं महदूद रहे थो। उहो जेको आहे फाइल खां अलावा कंहिं ॿी जेको आहे जुमिले में ॿी कंहिं शइ ते जेको आहे उहो असर नथो रखे या उहो कंहिं ॿी जेको जंहिंजो खणे त ऑब्जेक्ट ते जेको आहे उहो ट्रांसफर नथो थिए। हाणे जंहिंमें असां ॾिसूं था त असां पहिरियों जुमिलो लिखियो आहे रिवर फ्लोज़। त हाणे में ॾिसूं था त द रिवर जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे ऐं फ्लोज़ जेको आहे इन जो वर्ब है। तो हाँ चवण जो मकसद यो है तो इन जुमले में सिर्फ जो असांखे ॿ शयूं ॾिसण में अचनि थियूं, हिकिड़ो जेको आहे फाइल ऐं ॿियो वर्ब। हाणे इन जुमले में असांजो जेको वर्ब आहे उहो इंट्रांजिटिव वर्ब आहे, फेल लाज़मी आहे। त छाकाणि त इहो जेको फेल आहे इहो सिर्फ जेको आहे पंहिंजे सब्जेक्ट सां ई मुंसलिक आहे, उन्हनि ते ई मुश्तमिल आहे ऐं उन सां ई जेको आहे लाज़िम आहे ऐं उन सां ई पंहिंजो तालुक़ या वास्तो ॾेखारे थो पियो। लेकिन जेको आहे वर्ब खां बाद में असांखे जेको आहे वर्ब में जेको एक्शन आहे उहो कंहिं ॿी शइ ते जेको आहे उहो ट्रांसफर थींदो जेको आहे ॾिसण में नथो अचे। उनखां बाद में ॿियो जुमिलो आहे उन में असां ॾिसूं था द विंड ब्लोज़। त इन में बि द विंड जेको आहे उहो सब्जेक्ट आहे ऐं ब्लोज़ जेको आहे उनजो वर्ब आहे। इन में असां ॾिसूं था त इहो एक्शन बि जेको आहे साॻियो जेको आहे सब्जेक्ट ताईं मुश्तमिल आहे। इहो जेको एक्शन आहे उहो वर्ब खां अॻिते जेको आहे कंहिं ऑब्जेक्ट ते या कंहिं ॿी शइ ते जेको आहे उहो ट्रांसफर न थी रहियो आहे। द गर्ल स्माइल्स, इन में जो द गर्ल आहे इहा जेको आहे सब्जेक्ट आहे ऐं स्माइल जेको आहे असांजो वर्ब आहे, इंट्रांजिटिव वर्ब आहे। जंहिंखे असां फेल लाज़िम चऊं था उहो आहे जेको पंहिंजे सब्जेक्ट ताईं लाज़िम आहे, उन खां अॻिते जेको आहे उहो पंहिंजो एक्शन जेको आहे कंहिं ॿी शइ ते ट्रांसफर नथो करे। उनखां बाद में ॾिसो त बॉय वर्क्स, छोकिरो महिनत करे थो। द बॉय जेको असांजो सब्जेक्ट आहे ऐं उनखां बाद में वर्क्स जेको आहे असांजो इंट्रांजिटिव वर्ब जो फेल लाज़मी आहे। उनका बाद में सदा अली लाफ्स लाउडली। त हाणे इन जुमले में जेको आहे असांखे फाइल खां बाद में ॿियो लफ़्ज़ ॾिसण में अचे थो लाउडली। असां इनखे ऑब्जेक्ट नथा चई सघूं। ऑब्जेक्ट जो कमु हमेशह जेको आहे जुमले में जेको आहे या त नाउन कंदो आहे या प्रोनाउन कंदो आहे। जंहिं जुमले में सब्जेक्ट तौरु जेको आहे या नाउन इस्तेमालु थींदो आहे या प्रोनाउन इस्तेमालु थींदो आहे, त अहिड़े तरीक़े सां जेको आहे ऑब्जेक्ट तौरु बि जेको आहे जुमले में नाउन ऐं प्रोनाउन जेको आहे उहो इस्तेमालु थींदा आहिनि। न कि जेको आहे असां एडजेक्टिव खे चई सघूं था, न कि असां जेको आहे एडवर्ब खे चई सघूं था। त बाबा इहो जेको आहे जुमले में ऑब्जेक्ट आहे। ऑब्जेक्ट तौरु जेकॾहिं इस्तेमालु थींदो बि आहे त नाउन ऐं प्रोनाउन थींदो आहे। त हिन में असां ॾिसूं था जो लाफ आहे इहो बि जेको आहे इंट्रांजिटिव वर्ब आहे, छाकाणि त इहो जेको खिलण वारो एक्शन आहे इहो जेको साॻियो सब्जेक्ट ते जेको आहे उहो सब्जेक्ट सां ई लॻापियल आहे, न कि जेको आहे वर्ब खां अॻिते कंहिं ॿी जेको आहे नाउन या प्रोनाउन जंहिंखे असांजो ऑब्जेक्ट उन ते जेको आहे इहो ट्रांसफर न थियल। इन खे असां चई सघूं था त इहो बि असांजो जेको आहे इंट्रांजिटिव वर्ब आहे। उनखां बाद सन राइज़िस। द सन जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे, राइज़िस जेको आहे असांजो इंट्रांजिटिव वर्ब आहे जेको पंहिंजे सब्जेक्ट सां जंहिंखे लाज़िम आहे लाॻापियल आहे। उनखां बाद हार्स रन्स फास्ट। इते बि जेको आहे हार्स जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे, रन जेको आहे असांजो वर्ब आहे। त असांखे इंट्रांजिटिव वर्ब आहे। इहो बि एक्शन जेको आहे साॻियो जेको आहे सब्जेक्ट सां मुंसलिक आहे, न कि इहो जेको आहे सब्जेक्ट खां अॻिते जेको आहे वरी ऑब्जेक्ट ते ट्रांसफर न थियल आहे। ही स्लीप जो सुम्हे थो, हिते ही जेको आहे उहो सब्जेक्ट आहे, स्लीप जेको आहे असांजो इंट्रांजिटिव वर्ब आहे जेको सिर्फ़ जेको आहे पंहिंजे सब्जेक्ट ताईं मुंसलिक आहे। उहो जेको एक्शन आहे सब्जेक्ट खां अॻिते जेको आहे असांजो ऑब्जेक्ट ताईं जेको आहे उहो ट्रांसफर न थी रहियो आहे। हाणे असां पहिरियों जेको इंट्रांजिटिव, हाणे असां ॾिसूं था ट्रांजिटिव वर्ब। हाणे ट्रांजिटिव अहिड़े क़िस्म जो वर्ब हूंदो आहे जेको पंहिंजे एक्शन जो जंहिंजो एक्शन जेको आहे ऑब्जेक्ट ताईं ट्रांसफर थींदो आहे। हाणे इंट्रांजिटिव ऐं ट्रांजिटिव वर्ब में फ़र्क़ु इहो आहे त जेको इंट्रांजिटिव आहे
सब्जेक्ट खां अॻिते जेको आहे उहो एक्शन रिसीवर ताईं जेको आहे नथो वञे जॾहिं त जेको ट्रांज़िटिव वर्ब हूंदो आहे उन में जेको एक्शन आहे उहो सब्जेक्ट खां जेको आहे उनजे ऑब्जेक्ट ताईं बि जेको आहे उहो ट्रांसफर थिए थो। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था वी ईट एपल्स, हाणे ॾिसो त इन में जेको असां ईट आहे उहो असांजो ट्रांज़िटिव वर्ब आहे छाकाणि त खाइण जो जेको कमु आहे उहो अॻिते जेको आहे ऑब्जेक्ट ते ट्रांसफर थी रहियो आहे। त हाणे हिते जेको एपल आहे एपल्स आहिनि इहे असांजो जेको नाउन आहे हमेशह जेको आहे जुमले में नाउन जेको आहे या सब्जेक्ट जो कमु कंदो आहे या वरी जेको आहे ऑब्जेक्ट जो कमु कंदो आहे। हाणे ॾिसूं था असांजो हुई आहे उहो असांजो नाउन आहे प्रोनाउन आहे जेको जुमले में जेको आहे सब्जेक्ट आहे। उन खां बाद ईट असांजो वर्ब आहे ऐं ट्रांज़िटिव वर्ब आहे फेल मुतदी आहे ऐं उन खां बाद एपल्स जेको आहे असांजो नाउन आहे ऐं जुमले में जेको आहे ऑब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे। हाणे असां चई सघूं था त ईट हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो जेको आहे वर्ब आहे जंहिंजो एक्शन जेको आहे उहो ऑब्जेक्ट जेको आहे रिसीव करे थो पियो उन में जेको आहे हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे त असां हिनखे चई सघूं था ईट जेको आहे असांजो ट्रांज़िटिव वर्ब आहे जॾहिं त हिते असांजो फिलोज हुयो बिलोज हुयो या स्माइल्स हुयो वर्क्स हुयो लाफ्स हुयो राइजेस हुयो रन्स हुयो स्लीप हुयो इहे सभु जा सभु जेका असांजा फ़इल हुया इहे जेको आहे इंट्रांज़िटिव हुया छाकाणि त इहे सिर्फ़ु पंहिंजे जेको कमु हुयो एक्शन हुयो उहो सिर्फ़ु पंहिंजे जेको आहे सब्जेक्ट सां ई मुंसलिक हुया पंहिंजे जंहिंखे जेकॾहिं नालो फेल लाज़मी इंटीग्रेट हुयो पंहिंजे फेल सां ई लाज़िम हुयो फेल सां ई लाॻापियल हुयो उनजे कम जो जेको असरु हुयो कंहिं ॿी शइ ते ट्रांसफर न थी रहियो। जॾहिं हिते असां ॾिसूं था हिते जेको असांजो एक्शन आहे उहो जेको आहे कंहिं शइ ते जेको आहे ट्रांसफर थी रहियो आहे। हाणे असां चई सघूं था त हुई असांजो जेको आहे सब्जेक्ट माना एक्शन डूअर आहे ईट जेको आहे असांजो एक्शन आहे ऐं जेको एपल्स आहे इहो एक्शन रिसीवर आहे असांजो ऑब्जेक्ट आहे इन जे करे असां चई सघूं था त ईट जेको आहे असांजो ट्रांज़िटिव वर्ब आहे। आई रीड अ लेसन, हाणे हिते ॾिसो त रीड बि असांजो जेको आहे ट्रांज़िटिव वर्ब आहे जेको पढ़ण जो कमु आहे उहो लेसन ते जेको आहे ट्रांसफर थी रहियो आहे त इन जे करे असां चऊं था जुमले में सब्जेक्ट बि आहे असांजो वर्ब बि आहे ऐं उन सां गॾु जेको आहे असांजो लेसन जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे जंहिं ते कम जो असरु थी रहियो आहे। उन खां बाद में शी नोज़ मी हुआ मूंखे ॼाणे थी हिते बि नोज़ जेको आहे असांजो ट्रांज़िटिव वर्ब आहे छाकाणि ॼाणण जो कमु जेको आहे मी ते अॻिते ट्रांसफर थी रहियो आहे। उन खां बाद में ही रिंग्स द बेल हू घंट वॼाए थो हिते जो घंट वॼाइण हिकिड़ो एक्शन आहे जेको बेल जे मथां जेको आहे थी रहियो आहे त इन में बि चई सघूं था त बेल असांजो नाउन आहे जेको इन जुमले में जेको आहे ऑब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे। उन खां बाद में दे सिंग अ सॉन्ग त हिते जेको ॻाइण जो कमु आहे इहो छाजे मथां थी रहियो आहे गाने जे मथां एक्शन रिसीवर इन जुमले में भी मौजूद है जेको सॉन्ग है। उन खां बाद में कासिम पनिशेस कादिर त हाणे हिते जेको पनिश असांजो पनिशेस जेको आहे असांजो चई सघूं था ट्रांज़िटिव वर्ब आहे छाकाणि त इहो एक्शन जेको आहे उहो कादिर जेको आहे रिसीवर आहे इहो ऑब्जेक्ट आहे इहो जेको कमु आहे उहो जेको आहे असांजे ऑब्जेक्ट ते जेको आहे ट्रांसफर थिए थो पियो कादिर जेको आहे इन एक्शन जो रिसीवर आहे असांखे चई सघूं था त इन में जेको पनिशेस आहे असांजो ट्रांज़िटिव वर्ब आहे। उन खां बाद में यू कॉल्ड देम त हिते कॉल्ड जेको आहे असांजो ट्रांज़िटिव वर्ब आहे छाकाणि सॾण जो कमु जेको आहे देम उन्हनि ते जेको आहे इहो ट्रांसफर थी रहियो आहे इन जे करे असां इन में बि चई सघूं था त जेको आहे असांजो कॉल्ड आहे उहो बि असांजो वर्ब ट्रांज़िटिव वर्ब आहे। उन खां बाद आई सा हिम माण्हू खे ॾिठो त सा जेको आहे ट्रांज़िटिव वर्ब आहे ऐं कंहिं खे ॾिसण जो कमु कंहिं मथां थियो हिम जे मथां असां इन खे बि चई सघूं था त इहो असांजो सा जेको आहे ट्रांज़िटिव वर्ब आहे। हाणे उन खां बाद में आहे अज़ली वर्ब माना फेल मुआविन अहिड़ा फेल जेके असांखे ज़मान ठाहिण में कमु अचनि था। हाणे ॾिसूं था त हिन जुमले में जेको आहे आई एम सिंगिंग अ सॉन्ग हाणे असां ॾिसूं था त हे असांजो जेको आहे अज़ली वर्ब या हेल्पिंग वर्ब आहे ऐं हिन खे असां जेके ॾिसूं था इहो असांजो मेन वर्ब आहे। त हाणे कंहिं बि ज़मान में जे ठाहिण में जेका फेल जेको आहे मददगार थींदा आहिनि जेका मुआविन थींदा आहिनि उनखे मुआविन या मददगार फेल जेको आहे उहो जेको आहे असांजो हिन जुमले में जेको आहे एम आहे। हाणे एम असांजो हेल्पिंग वर्ब आहे जेके असां एम खे जेको हटाए छॾूं था त असांजो जेको जुमिलो आहे उहो नामुकमिल थी पवंदो अणपूरो थी पवंदो ऐं जेका हेल्पिंग वर्ब हूंदा आहिनि उहे वर्ब सां मिली करे उनखे सेंटेंस जो उहो जेको आहे टेंस जेको आहे डिसाइड करण में जेको आहे मदद कंदा आहिनि इन जे करे जेको आहे असां उनखे हेल्पिंग वर्ब चवंदा आहियूं माना उहे फेल जो जेको आहे ज़मान या वक़्तु जेको आहे डिसाइड करण में उनजो जेको आहे वक़्तु जो टाइम ज़ाहिर करण में जेको आहे उहो हेल्प कंदा इन जे करे उनखे हेल्पिंग वर्ब चइबो आहे। उन खां बाद में असांखे ॾिसंदा ॿियो जुमिलो डज़ ही राइट अ स्टोरी छा उहो
स्टोरी लिखे तो इन जुमले में असांजो डज है वो हेल्पिंग वर्ब है ऐं उन खां बाद में राइट जेको है असांजो मेन वर्ब है ऐं डज जेको है इन जुमले में जेको है इस्तेमाल थिए थो पियो ऐं जुमले के जेको है सवाली जुमलो बणाए थो पियो माना हिन फेल सां गॾिजी खणी हे फेल जेको है इस्तेमाल थिए थो पियो इन जुमले के सवाली ठहण जे लाइ माना इन में जेको है इहो डज जेको है इन राइट फेल जी जेको है मदद करे रहियो आहे जुमले के सवाली ठहण में इन जे करे असां इनखे चई सघूं था इहो बि असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे हिते आहे ही इज कटिंग अ ट्री हू वण कटे पियो कटे थो पियो त हाणे हिते जेको इज आहे उहो बि असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको कटिंग वर्ब जी जेको आहे हेल्प करे रहियो आहे सेंटेंस जेको आहे टेंस जेको आहे डिसाइड करण में उन खां बाद में शी वाज कुकिंग फूड हिते वाज बि असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको कुकिंग वर्ब जेको आहे हेल्प करे रहियो आहे सेंटेंस पंहिंजो टेंस के जेको आहे ठहण में उन खां बाद में आहे दे विल बी हाणे विल बी असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको प्लान वर्ब के जेको आहे सेंटेंस टेंस ठहण में जेको आहे हेल्प करे रहियो आहे उन खां बाद में डिड आहे जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे जेको वाज के जेको आहे पंहिंजो टेंस डिसाइड करण में जेको आहे हेल्प करे रहियो आहे त इन जेको डिड जी इस्तेमाल सां जेको आहे इहो जुमलो बयानी जुमले में जेको आहे सवाल जुमलो ठही पियो इन जे करे असां डिड के बि चई सघूं था त इहो बि हेल्पिंग वर्ब आहे जेको मेन वर्ब जी हेल्प करे थो सेंटेंस के जेको आहे ठहण में उन खां बाद में ही कैन वॉक 5 miles तो हू पाण में घुमी सघे थो त कैन जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे जेको वॉक मेन वर्ब जी हेल्प करे रहियो आहे टेंस जेको आहे डिसाइड करण में टेंस जा जुमले ठाहिण में इन जे करे असां बि इन खे जेको अचे सघूं था इहो बि असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे उन खां बाद में वी हैव हेल्प देम हाणे हिते हेल्प जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको हेल्प सां गॾु मिली करे जेको आहे इहो टेंस ठाहिण में जी मदद करे रहियो आहे इन खां अलावा जेका ॿिया आम जेको आहे एक्सिलरी वर्ब उन्हनि में आहे इज एम आर वाज वर विल शल कैन कुड मे माइट हैव हैज हैड वुड शुड डू डज डिड ये ॿिया जेको आहे हेल्पिंग वर्ब आहिनि या एक्सिलरी वर्ब आहिनि जेके असांखे जेको आहे टेंस ठाहिण में हेल्प कनि था हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था बाबा एम जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे कहिड़े तरीक़े सां जेको आहे इहो सेंटेंस ठाहिण में जेको आहे या टेंस ठाहिण में मेन वर्ब जी हेल्प करे रहियो आहे हाणे जेकॾहिं असां जेको आहे हिते एम वारी जॻह ते जेकॾहिं असां वाज इस्तेमाल कयूं था त ॾिसो इन हेल्पिंग वर्ब जी तब्दीली सां असांजो जेको टेंस आहे उहो तब्दील थी वञे थो पियो त चवण जो मक़सदु इहो आहे त हेल्पिंग वर्ब अहिड़ो वर्ब हूंदो आहे जेको मेन वर्ब सां मिली करे उन खे जेको आहे टेंस डिसाइड करण में या टेंस जी तब्दीली में जेको आहे उनजी मदद करे थो पियो हाणे ॾिसो हिते असां जेको आहे डज इस्तेमाल कयो आहे जॾहिं असां डज जी जॻह ते डिड इस्तेमाल कयूं त हाणे असांजो पहिरीं जुमलो जेको हुयो ज़मान हाल जो हुयो हाणे असांजो जेको जुमलो आहे उहो ज़मान माज़ी जो सवाली जुमलो ठही पियो इते हाणे असांजो इज़ इस्तेमाल करा असां इज़ वारी जॻह ते जेकॾहिं वाज खे इस्तेमाल कयूं था त पहिरीं असांजो जुमलो जेको आहे प्रेज़ेंट कंटीन्यूअस टेंस जो हुयो त हाणे असांजो जुमलो जेको आहे उहो पास्ट कंटीन्यूअस टेंस जो ठही पियो त चवण जो मक़सदु आहे त हेल्पिंग वर्ब जेका आहिनि असांखे काई बि जेको आहे टेंस खे ठाहिण में जेको आहे असांखे हेल्प कनि था जुमला जेकॾहिं सवाल बयानी आहिनि त उनखे सवाली ठाहिण में मदद कनि था जेकॾहिं सवाली आहिनि त उनखे नाकारी ठाहिण में मदद कनि था अहिड़े तरह जॾहिं ज़मान हाल जो जुमला आहे त उनखे माज़ी में तब्दील करण में हेल्प कनि था ज़मान हाल इस्तमरारी जो आहे त उनखे माज़ी इस्तमरारी जो आहे त उनखे मुस्तक़बिल इस्तमरारी में जेको आहे मुस्तक़बिल इस्तमरारी जो आहे त उनखे ज़मान हाल कामिल में ज़मान हाल कामिल जो आहे त उनखे ज़मान माज़ी कामिल में अहिड़े तरीक़े सां हेल्पिंग वर्ब जी तब्दीली सां असां जेको आहे हिकिड़े टेंस मां जेको आहे ॿिए टेंस में अची वेंदा जहिड़े तरीक़े सां हिते असां जेको आहे इज़ वारी जॻह ते वाज खे इस्तेमाल कयो त ज़मान हाल इस्तमरारी जे जुमले मां इहो जुमलो तब्दील जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमले में तब्दील थी वियो उन खां बाद में हिते आहे शी वाज कुकिंग जेकॾहिं असां हिते वाज वारी जॻह ते विल बी इस्तेमाल कयूं था विल बी जेको आहे ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी जो हेल्पिंग वर्ब आहे त हाणे जेकॾहिं असां वाज जी जॻह ते असां जेकॾहिं विल बी खे इस्तेमाल कयूं था त ॾिसो त असांजो जुमलो जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमले मां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी जे जुमले में तब्दील थी वियो उन खां पोइ हिते दे विल बी प्लेइंग गेम हिते जेकॾहिं विल बी जी जॻह ते जेको आहे आर खे इस्तेमाल कयूं था त हाणे असांजो जुमलो जेको आहे हेल्पिंग वर्ब जी तब्दीली सां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी जे जुमले मां जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी जे जुमले में तब्दील थी वियो हाणे हिते आहे डिड गर्ल वॉश हर हैंड्स हाणे जेकॾहिं इहो असांजो ज़मान माज़ी जो सवाली जुमलो आहे जेकॾहिं असां हिन में डिड जी जॻह ते जेको आहे डज खे इस्तेमाल कयूं था त
त ॾिसो असांजो जुमिलो जेको आहे ज़मान माज़ी जे ॿिया सवाले जुमिले मां जेको आहे असांजो ज़मान हाल जे सवाले जुमिले में तब्दील थी वियो। हिते असां जेके ॾिसूं था ही कैन वॉक 5 मील्स, त हाणे हिते जेको आहे असां जेके कैन वारी जगह ते असां हिते जेके कुड के इस्तेमाल कयूं या विल के इस्तेमाल कयूं त हाणे ॾिसो ही विल वॉक 5 मील्स, त हाणे हिते जेको आहे असांजो जुमिलो ज़मान माज़ी ज़मान हाल इम्कानी जे जुमिले मां ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में जेको आहे तब्दील थी वियो। हिते जेके असां हैव जी जगह ते हैड इस्तेमाल कयूं त इहो ज़मान हाल कामिल जे जुमिले मां ज़मान माज़ी कामिल जे जुमिले में तब्दील थी वियो। त असां चई सघूं था त हेल्पिंग वर्ब जेको आहे असांखे ज़मान ठाहिण में जेको आहे हेल्प कंदा आहिनि ऐं इहो जेको हेल्पिंग वर्ब आहिनि ऑक्सिलरी वर्ब आहिनि इहे जेको आहे मेन वर्ब खे जेको आहे फेल जेको आहे पंहिंजो टेंस जेको आहे डिसाइड करण में टेंस ठाहिण में जेको आहे हेल्प कनि था। इन जे करे जेको आहे असां इनखे हेल्पिंग वर्ब या मददगार फेल या माविन फेल चवंदा आहियूं। उन खां बाद में असां इंट्रांजिटिव वर्ब में जेको आहे हिकिड़ो सब्जेक्ट हूंदो आहे ऐं ॿियो वर्ब हूंदो आहे ऐं वर्ब खां अलावा जेको आहे उन में को बि जेको आहे ऑब्जेक्ट न हूंदो, अलबत्ता उन में एडजेक्टिव थी सघे थो। वर्ब खां बाद में जेको आहे एडवर्ब थी सघे थो, लेकिन जेको आहे उन खां बाद में नाउन या प्रोनाउन न हूंदो। जंहिं जेकॾहिं नाउन या प्रोनाउन हूंदो त ज़ाहिर आहे उहो जुमिलो जेको आहे उन जुमिले में जेको आहे त ऑब्जेक्ट अची वेंदो ऐं जॾहिं ऑब्जेक्ट अची वियो त पोइ जेको फेल आहे उहो ट्रांज़िटिव इंट्रांज़िटिव न बल्कि ट्रांज़िटिव थी वेंदो। हाणे असां जेका बि इहे पहिरें जेको आहे हिन कालम में जेका बि सेंटेंस लिखिया आहिनि उन सभिनी में जेको आहे असांजा जेका फेल आहिनि उहे सभु जा सभु ट्रांज़िटिव फेल आहिनि, छाकाणि त उन खां बाद में को ऑब्जेक्ट कोन आयल आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो जेके मेन फ़र्क़ु डिफरेंट ॾिसूं था त उहो इहो हूंदो आहे त जेका इंट्रांज़िटिव वर्ब हूंदा आहिनि उन्हनि में जेको आहे इंट्रांज़िटिव वर्ब खां बाद में ऑब्जेक्ट न हूंदो ऐं जेकॾहिं साॻी शइ असां ॾिसूं था ट्रांज़िटिव वर्ब में त इंट्रांज़िटिव ऐं ट्रांज़िटिव में फ़र्क़ु इहो आहे जेको ट्रांज़िटिव वर्ब हूंदो आहे उन खां बाद में हमेशह जेको आहे नाउन या प्रोनाउन हूंदो आहे जेको उन वर्ब जो जेको आहे ऑब्जेक्ट हूंदो आहे। जॾहिं त इंट्रांज़िटिव वर्ब में जेको आहे इन खां बाद में को बि जेको आहे नाउन या प्रोनाउन न हूंदो, माना इन जे पुठियां को बि जेको आहे ऑब्जेक्ट या सॉरी इन जे पुठियां को बि जेको आहे ऑब्जेक्ट न हूंदो। इन जे पुठियां या त जेको आहे एडजेक्टिव थी सघे थो या इन जे पुठियां जेको आहे असां चई सघूं था त एडवर्ब थी सघे थो, लेकिन इन जे पुठियां जेको आहे ऑब्जेक्ट न हूंदो। मेन फ़र्क़ु इहो आहे त इंट्रांज़िटिव वर्ब खां बाद में जेको आहे ऑब्जेक्ट न हूंदो, जॾहिं त ट्रांज़िटिव वर्ब खां बाद में जेको आहे ऑब्जेक्ट हूंदो आहे। ट्रांज़िटिव ऐं इंट्रांज़िटिव वर्ब में फ़र्क़ु इहो आहे त इंट्रांज़िटिव खां बाद में जेको आहे ऑब्जेक्ट न हूंदो, जंहिं त ट्रांज़िटिव वर्ब खां बाद में जेको आहे ऑब्जेक्ट हूंदो आहे। ऐं असां ट्रांज़िटिव जेको आहे वर्ब जो जेको जुमिलो आहे उन खे असां जेको आहे एक्टिव वॉइस मां पैसिव वॉइस में बि तब्दील करे सघूं था, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो सब्जेक्ट जी जगह वठी सघे थो ऐं सब्जेक्ट जेको आहे उहो ऑब्जेक्ट जी जगह वठी सघे थो। ऐं उन खां बाद में असांजो ऑक्सिलरी वर्ब हुया अपना हेल्पिंग वर्ब हुया। हेल्पिंग वर्ब जेको आहे असांखे काई बि जेको आहे ज़मान खे डिसाइड करण में या टेंस ठाहिण में जेको आहे असांजो जेको आहे मेन वर्ब जी हेल्प करे थो। इन जे करे जेको आहे असां हिनखे हेल्पिंग वर्ब या ऑक्सिलरी वर्ब या मददगार फेल या माविन फेल चवंदा आहियूं। जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।